मोरो ख़बर शामिल की थी। मोरो सलमान जी तहसील दिलदार सुमरो की रिपोर्ट मुताबिक तालका मोरो जो शहर कमरदीन चांडियो वासी हाजी खैर मोहम्मद चांडियो बना शरीफ मेडिकल सेंटर मोरो के अमले खिलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त मुंहिंजी घरवारी जी तबियत सही न हुजण सबब मां मोरो में डॉक्टर मंजर बोड़ो ऐं अबरार बोड़ो की हिदायत ते 12 अगस्त 2024 ते पंहिंजी घरवारी खे शरीफ मेडिकल सेंटर मोरो में दाख़िल करायो, जिते डॉक्टरानी मदिहा शुएब मेमण असांखे नौशरो फ़रोज़ मां अल्ट्रासाउंड कराइण जो चयो। असां नौशरो फ़रोज़ मां अल्ट्रासाउंड कराए आयासीं, जे बाद 80,000 रुपयनि में 14 अगस्त ते मुंहिंजी घरवारी जो ऑपरेशन कियो वियो। डॉक्टरानी मदिहा शुएब मेमण पारां 17 अगस्त ते मुंहिंजी घरवारी खे डिस्चार्ज कियो, जंहिं बाद असां घर मोटी आयासीं। ग़लत ऑपरेशन करण सबब मुंहिंजी घरवारी जो जिस्म सुजी वियो, जंहिंखां पोइ असां 21 अगस्त ते वरी शरीफ मेडिकल सेंटर मोरो ते वियासीं ऐं वरी मुंहिंजी घरवारी खे 20 कलाकनि लाइ दाख़िल कियो वियो। तबियत में सुधारो न अचण सबब 22 अगस्त ते असां डिस्चार्ज लेटर वठी जिन्ना अस्पताल कराची वियासीं, जिते CT स्कैन समेत टोटल टेस्टूं करे 29 अगस्त ते ऑपरेशन कियो वियो। ऑपरेशन बाद उतां जे प्रोफेसर डॉक्टरानी असांखे चयो त हिन जो मोरो में ग़लत ऑपरेशन करण सबब ज़हर जिस्म में फैलिजी वियो। असां संदसि ज़िंदगी बचाइण जी पूरी कोशिश कयूं पिया, जंहिं बाद मुंहिंजी घरवारी खे वेंटिलेटर ते रखियो वियो। आख़िर में मुंहिंजी घरवारी वफ़ात करे वई। जिन्ना अस्पताल इंतज़ामिया डेथ सर्टिफिकेट में मौत जो कारण ग़लत ऑपरेशन करण, ग़लत टांका लगाइण वाज़ी लिखियो आहे। जंहिंखां पोइ मूं ज़िले सेशन कोर्ट नौशरो फ़रोज़ में शरीफ मेडिकल सेंटर मोरो जी डॉक्टर मंजर बोड़ो, अबरार बोड़ो ऐं डॉक्टर मदिहा शुएब मेमण ते पटिशन दाख़िल कराई आहे। मूंखे अदालत ते पूरो यकीन आहे त मूंसां इंसाफ़ थींदो। आऊं नाले खैर मोहम्मद चांडियो, जीअं त आऊं कमरदीन चांडियो ॻोठ हाजी खैर मोहम्मद चांडियो यूसी खैरवा जो रवासी आहियां। मूंखे तक़रीबन सभु दोस्त ओड़े पाड़े वारा सुञाणनि। ॻाल्हि आहे त आऊं पंहिंजी घरवारी खे डॉक्टर मदिहा शुएब मेमण वटि शरीफ मेडिकल सेंटर मोरो दादू रोड ते वठी वियुसि चेकअप जे लाइ। 12 अगस्त ते हे सबूत तव्हांजे साम्हूं रखां पियो। मदिहा शुएब मेमण जेका डॉक्टरानी आहे, उते मूंखे अबरार में मिलियो बुर्रो ऐं डॉक्टर मंजर बुर्रो, उहो मुंहिंजे पाड़े जा आहिनि। उन्हनि मूंसां ॾाढी तारीफ़ कई त बाबा हीअ डॉक्टरानी सुठी आहे, हीअ आगा ख़ान जी डॉक्टरानी असां सेंटर ते विहारी आहे। सेंटर बुर्रनि जो आहे, मोहम्मद शरीफ बुर्रे जे नाले सां आहे ऐं उनजा मालिक डॉक्टर मंजर अली ऐं अबरार अहमद बुर्रो आहिनि। पाड़े जा बुर्रा हा ऐं डॉक्टरानी जी तारीफ़ कयूं त आगा ख़ान जी डॉक्टरानी आहे। मूं हुनखे ॾेखारियो, हुन मूंखे चयो त दादा तव्हां पंहिंजी घरवारी जो ऑपरेशन थींदो, तव्हांजी घर